गवर्नर हाउस जे साम्हूं मौजूद आहियूं, जिते मिसिंग पर्सन जे हवाले सां वॾी तादाद में मासूम ॿारनि समेत औरतनि ऐं मर्दनि जेको आहे हिते पंहिंजे वारसनि जी बाज़ियाबी जे लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो ॾिनो वियो आहे। असीं उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा मौक़ुफ़ आहे। मुझे भाउ कढी वियो ना जायज़ी सही ना आहे न पोइ त जवान भाउ वियो लारे भाॼे वई लारे 4 सालनि में आज़ादु कनि जेको बि ॾोह आहे असां ॾियण खां तयारु आहियूं। माण्हू पेश त करे नी, असां त हणी हणी धरणियूं कुझु न भरियो आहे। असां ख़ुदा वास्ते असांखे आज़ादु करे ॾियनि, किथे बि ॾियनि, जेल ते ई ॾियनि, मूरी ॾियनि असांखे। असांजो मसइलो इहो आहे त 2017 खां मुंहिंजो भाउ इंसाफ़ दाए खे खंबे गुम कयो वियो आहे, जंहिंजो अॼु ॾींहं ताईं कोई बि पतो न पइजी सघियो आहे, जंहिंखे 3 साल ऐं 4 महीना थी चुका आहिनि। असां सरापा एहतिजाज आहियूं ऐं असां डिमांड इहा था कयूं आला इदारनि खे त असांजे भाउ ॾे अगरि कोई ॾोह आहे, कोई गुनाह आहे त उनखे अदालतुनि में हाणे ज़ाहिर कयो वञे, असांजी बेचैनी ख़तमु कई वञे। एहतिजाजी रैली कढी आहे शहज़ाद जो है 17 जून 2020 का वठी करे हुए मिसिंग आहिनि। असां हुनजे लाइ मुसलसल पुरमन एहतिजाज भी करे रहिया आहियूं। अॼु सिविल सोसाइटी ऐं डिफरेंट फॉरम्स सां गॾु असां हिते वेही करे असां इहो मुतालबो कयूं था शहज़ाद मंगलो जिथे भी उन्हनि खे सेफ रिलीज़ कयो वञे। अॼु हुननि खे 110 ॾींहं थी विया आहिनि। असांजो इहो मुतालबो आहे शहज़ाद खे जल्द खां जल्द गवर्नर ऑफ पाकिस्तान खां, गवर्नमेंट ऑफ सिंध खां, फेडरल खां जेके भी इदारा आहिनि, असां हिननि खे अपील आहे कि शहज़ाद मंगलो खे जल्द खां जल्द रिलीज़ कयो वञे। सेफ रिकवरी ऑफ शहज़ाद मंगलो। मां गुलाम मुर्तज़ा जूनागढ़ जी धीउ आहियां। मुंहिंजे बाबा खे 7 मई 2017 में खणी विया अथसि। मुंहिंजे बाबा खे 3 साल 5 महीना थी विया। हुनजी अञा ताईं का ख़बर न आहे, हू किथे आहे, कहिड़े हाल में आहे। ख़ुदा हाणे असांजे बाबा खे आज़ादु कयो। असांखे पंहिंजे बाबा जी ॾाढी सिक लॻी आहे। असां त रहम कयो, असांजे बाबा खे आज़ादु कयो। असां 3 सालनि खां वठी एहतिजाज करे रहिया आहियूं, पर अञा ताईं को इंसाफ़ न आहे मिलियो। असां सां इंसाफ़ कयो वञे, असांजे बाबा खे आज़ादु कयो वञे। हीअ असांजी बेचैनी ख़तमु कई वञे। जेकॾहिं असांजे बाबा जे गुनाह आहिनि त हुनजा गुनाह अदालत में पेश करे हुनखे आज़ादु कयो वञे। अॼु असां ही जो मार्च कयो आहे उहो सिंध सुजागी फोरम ऐं वॉइस फॉर मिसिंग पर्सन्स पारां कयो आहे। ऐं असां में जंहिंमें हिन जीअं पार्टियुनि असां खां जेका हिमायत कई आहे, उनमें HRCP आहे ऐं सिविल सोसाइटी आहे ऐं जीअं सिंध तहरीक आहे, जीअं सिंध महाज़ा आहे, जीअं सिंध क़ौमी पार्टी आहे ऐं ॿियूं जेकियूं बि पार्टियूं आहिनि, असां उन्हनि सभिनी जा थोराइता आहियूं जंहिं हिन मार्च खे कामयाबु करण जे लाइ असांजो साथ ॾिनो। ऐं फैमिलियूं आहिनि, तक़रीबन असां सां गॾु जेके फैमिलियूं मौजूदु आहिनि ऐं उन्हनि जो इहो ई मुतालबो आहे त असांजा जेके माण्हू आहिनि जेके खंबे गुम कयो वियो आहे, उन्हनि खे फिलफोर जल्द खां जल्द रिहाई कयो वञे। अगरि उन्हनि ते को ॾोह आहे त उन्हनि खे अदालतनि में पेश कयो वञे। गवर्नर हाउस जे साम्हूं जेको आहे एहतिजाज मुसलसल तौर एहतिजाज कंटिन्यू आहे, कोई हल नथो निकिरे आहे, छा करणो पवंदो? बिल्कुलु इन शइ जो मुसलसिल हल इन लाइ न आहे निकितो, छो जो जेका असांजी जिदोजहद थिए पई त कुझु माण्हू वापसि अचनि था त वरी कुझु माण्हू वराए खंबे गुम कया था वञनि, यानी उहो तादाद उते ई रहिजी थो वञे, बल्कि अञा वधंदो थो वञे। पोइ इन जिदोजहद जो हल इहो ई आहे त असीं पंहिंजे हक़ जी ॻाल्हि कंदा रहंदासीं। अगरि माण्हू खंबंदो त हिते त करोड़नि जे तादाद में माण्हू आहिनि। तव्हां वटि त एतिरा टारगेट सेल बि कोन्हनि जो तव्हां सिंधियुनि खे उर्दू स्पीकिंग या शिया आहिनि उन्हनि खे पंहिंजे टारगेट सेल में रखे सघो। पोइ जिदोजहद असांजो हल आहे ऐं जेका असीं करियूं पिया ऐं खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि जी आज़ादी जी असीं घुर कयूं पिया। जीअं त असां गोरा कब्रिस्तान खां अॼु रैली कढी हुईसीं। मुंहिंजो भाउ आहे इंसाफ़ दायो जेको 2017-29 में हिते खंबियो वियो आहे लाड़का रमन नज़र मौला में। पंहिंजे दर्जे के दुकान ते कमु करे रहियो। वीगो गाॾी में सवार 6 अफ़राद हुया जेके 3 पुलिस वर्दीअ में 3 सिविल ड्रेस में हुया, जेके हथ कड़ियूं हणी हथियारनि जे ज़ोर ते खणी खंबे विया आहिनि, जेके 3 साल 4 महीना थी चुका आहिनि। असां सरापा एहतिजाज आहियूं। असांजी सिंपल डिमांड हिकु इहा आहे त का हीअ जेको कमु आहे ऐं हे जेको एक्शन खयों थो वञे नौजवान छोकिरनि ते, कानून जे आइन जे ख़िलाफ़ु ॻाल्हि आहे। कानून ऐं आइन जे हिसाब सां केॾो बि वॾो मुजरिम छो न हुजे, उनखे 24 कलाकनि जे अंदरि कोर्ट में आंदो वञे। पर जीअं असांजे भाउ जे मथां को बि ॾोह आहे त उनखे अदालत में आंदो वञे ऐं असांजी बेचैनी ख़तमु कई वञे, असांखे सुकून जी ज़िंदगी ॾिनी वञे।
सिंसिल सुजागी फोरम, HRCP, सिविल सोसाइटी और दीगर पार्टियों के साथ ये मार्च किया था गोरा कब्रिस्तान से। अभी गवर्नर हाउस तक हम पहुँचे। हमारा सिंपल एक ही नुक्ते पर एक ही डिमांड है इंसानी हकूक़ पर कि हमारे लोग कहाँ पर है, उनको ज़ाहिर किया जाए। हमारे लोगों में 15 साल के शागिर्द मौजूद है और 80 साल का बूढ़ा भी शामिल है। तो हम ये मुतालबा बार बार करके आए हैं कि हमारे लोगों का कोई गुनाह नहीं, उन्होंने कोई गुनाह नहीं किया, वो बेकसूर है। पर बार बार हमें मजबूरी से ये कहना पड़ता है अगर रियासत समझती है, इदारे समझते हैं कि वो लीगल एक्टिविटी में इन्वॉल्व है तो उनके लिए यहाँ पर कानून और आइन मौजूद है, उनकी पासदार की जाए, हमारे लोगों को वहाँ पर ज़ाहिर किया जाए, लेकिन उनको आज़ाद किया जाए। हमारे प्यारे, हम उनके लिए परेशान हैं, उनकी माएँ, उनकी बहनें बहुत ही मुश्किल से ज़िंदगी गुजार रही हैं, लेकिन हमारे प्यारों को आज़ाद किया जाए। अब मुंहिंजो पुटु मुर्तज़ा जूने जो 4 साल अथसि, खणी विया आहिनि, घर सुतो पियो, उतां खयूं हलिया विया आहिनि। 9 ऑपरेशन थियलुसि, बुकीअ जो हिकु बुकीअ वारो ऐं 4 सालनि में ज़ाहिर न आहे। इनखे कोठरियूं लॻियूं, जेल लॻा पिया आहिनि, उन में आज़ादु कनि, ज़ाहिर कनि, केस हणनि। 4 न्याणियूं अथसि, नंढड़ो पुटु अथसि, हिन न्याणियुनि खे केरु पाले? पीउ सदमनि में वियो हलियो, हिकिड़ो भाउ अकेलो, न्याणियुनि खे ॾिसे कोन। हाणे हिन अलाह खे पार ते बचड़े खे आज़ादु कयो। जेकर कहिड़ा ॾोह गुनाह आहिनि त गुनाह माफ़ु कनि, गुनाह माफ़ु कनि, हिनखे कोर्टुनि में कढण खे ज़ाहिर कनि। 4 सालनि में असां बचड़नि जो मुंहुं न ॾिठो आहे त अलाए कहिड़े हालनि में, न अलाए कीअं आहिनि, कहिड़ा ॾोह गुनाह आहिनि। खटनि ते सुम्हिया पिया हुआ, उतां खंबियूं खयूं हलिया विया, क़ुर पाक यको खयूं वई सान ओसी ताईं रोड ताईं, त मूंखे पोइ ते ॾिठुनि न। हाणे क़ुर जे मुआबे बचड़े खे आज़ादु कनि। 9 ऑपरेशन थियलुसि, खट ते सुतो पियो, उतां खयूं हलियो वियो, न को चोरी पियो करे, न को धाड़ो पियो हणे, खट ते सुम्हियल हो, खयूं हलिया विया। जी नाज़रीन, हिन वक़्तु असीं गवर्नर हाउस जे साम्हूं मौजूदु हुआसीं, जिते अवां जेको आहे मिसिंग पर्सन जे हवाले सां उन्हनि जे वारसनि सां अवां ॻाल्हि ॿोल ॿुधी। वॾी तादाद में मासूम ॿारनि समेत मर्द ऐं औरतूं जेके आहिनि हिते शामिलु आहिनि। पुरअमन मुज़ाहिरो हिते कयो वियो आहे, धरणो हयो वियो आहे गवर्नर हाउस जे साम्हूं पंहिंजे प्यारनि जी बाज़ियाबी जे लाइ, ऐं असां उन्हनि जे वारसनि सां ॻाल्हि ॿोल कई। अवां बि ॿुधो। कैमरामैन टीम सां गॾु बाग़ी सागर पवार, सोच टीवी न्यूज़ कराची। सब्सक्राइब कयो अवांजे पंहिंजे चैनल सोच टीवी खे ऐं बेल आइकन खे दबाइण कॾहिं भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.